रानीपुर मां के ख़बर ॾींदा आहियूं मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ अल कुदस कमेटी रानीपुर में मौजूद तंजीमन असगरिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान मजलिस वहदतुल मुस्लिमीन शिया इल्मा काउंसिल तहफ़ुज़ इमाम बारगाह ऐं पयाम विलायत स्काउट्स रानीपुर तरफ़ां यौमुल कुदस जे मौक़े ते अल कुदस रैली कढी वई। रैली अमरीका मुर्दाबाद इसराइल मुर्दाबाद जे नारनि सां गूंजी उथी। ख़िताबात में मुक़र्रिरीन चयो त उम्मत मुसलमान जी पहिरें क़िबले बैतुल मुक़द्दस जी आज़ादीअ जी तहरीक खे आलमी सतह ते उजागर करण में इस्लामी इनक़िलाब ईरान ऐं रहबर कबीर हज़रत इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह जे अज़ीम शख़्सियत जो किरदारु आहे। फ़लस्तीन जी आज़ादी हाणे हिकु आलमी तहरीक बणिजी चुकी आहे। बैतुल मुक़द्दस ते कब्ज़ो कोई इलाक़ाई मसइलो नाहे बल्कि इस्लाम जो मसइलो आहे जेको हाणे बैनुल अक़वामी बणिजी चुको आहे, जंहिंखे कॾहिं बि फ़रामोश नथो करे सघिजे। पूरी दुनिया में जिते बि दहशतगर्दी थी रही आहे उन जी जड़ इसराइल आहे, जंहिंखे अमरीका हर दौर में प्रमोट कयो आहे। यौमुल कुदस रैलीअ खे मौलाना सैयद मोहसिन अली नकवी, मौलाना अली ॾिनो सोलंकी, मौलाना सफदर मल्ला, मौलाना दरबान सोलंकी, मौलाना लियाकत कुमी, मौलाना हफीज़ नजवी, मौलाना आयतुल्ला इनकलाबी, मौलाना महमद नकी चन्नो, जवाहर मंजूर अली जाफरी, हाजी गुलाम हुसैन मल्ला, साजिद करबलाई, उस्ताद मुरीद हुसैन लारको, अली रज़ा मुंतज़री, ज़मीर हुसैन सुमरो ऐं नज़ीर हुसैन सहतो ख़िताब कयो।